तुम वालेकुम सलाम। क्या नालो आहे तव्हांजो? अच्छा, हाणे छा आहे चवणु तव्हांजो? मुंहिंजो इहो चवणु आहे त मां पंहिंजी मर्ज़ीअ सां घरां निकिरी आई आहियां ऐं कुझु ॾींहं पहिरियां मुंहिंजो अबू ॿिए हंधि रिश्तो पियो करे, सो मूंखे पसंदि न हो। मुंहिंजी मंगणी निज़ार अली सां थियल हुई, सो मां पंहिंजे मंगेदे सां ॻाल्हायो, ॻाल्हि ॾसीमांसि ऐं उन ॾींहुं मां पाण हली आई आहियां उनजे घर। उन सां मूं निकाह कयो आहे। 15 ॾींहं थिया आहिनि असांजे निकाह खे। हैदराबाद कोर्ट में मूं निकाह कयो आहे। उन खां पोइ हाणे मुंहिंजो अबू ग़लति बयानु थो ॾिए हाणे त मुंहिंजे सावरनि जे नाले त घरां अगवा करे खणी विया आहिनि। सो अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे, मां पंहिंजी मर्ज़ीअ सां निकिरी आई आहियां, पंहिंजी मर्ज़ीअ सां शादी कई आहे ऐं मां ख़ुशि आहियां। ॾाढी बराए महिरबानी मूंखे जीअण ॾियो। मुंहिंजे अबूअ ग़लति अफायर कई आहे मुंहिंजे ॾेर ते, मुंहिंजे घर वारे ते, मुंहिंजे सहुरे ते। अगवा अफायर कई अथनि त घरां खणी विया आहिनि। सो अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे, मां पंहिंजी मर्ज़ी सां आई आहियां, पंहिंजी ख़ुशीअ सां शादी कई आहे। नंजार साहब खे ऐं SP नौशाद फिरोज़ खे अपील थी कयां त असांखे इंसाफ़ ॾियो वञे ऐं हीउ मुंहिंजो वीडियो रिकॉर्ड ते चाढ़ियो वञे जो मूंखे ॾुखे वक़्त में कमु अचे। बराए महिरबानी असांखे हाणे जीअण ॾियो। ॿाहूं थी ॿधावां, पहिरें थी पवां, जेको चओ उहो कयांव, सो हाणे जीअण ॾियो बसि।